नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बैरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त बैरिया रोड में स्टेशन रोड ते वाक़िअ ज़ाहिद मलिक कम्युनिकेशन एंड इज़ी पैसा दुकान तां 2 नींगरियूं ऐं 1 नींगर ऐं 2 नींगरियुनि पारां 2 लख चोरी सीसी फुटेज में वाज़े नज़र अची रहियो त 1 नींगर ऐं नींगरी दुकान जे ॿाहिरि रखियल सामान हथ चढ़ण शुरू कई त दुकानदार खेनि रोकियो त जीअं ॿाहिरि निकितो त ॿिए पासे बीठल 3 नींगरी पोयां फौरी तौर इज़ी पैसा दुकान में दाख़िल थी काउंटर जे हेठियां टिपी खाने में पैसा चोरी करे खणी वई है ऐं ॿियूं नींगरियूं आराम सां फरार थियूं। अहिड़ी चोरी जी सीसी फुटेज पिणु हथ करे वरिता। इन सिलसिले में दुकानदार मालिक मोहम्मद याकूब मलिक ॿुधायो आहे त चोरी कंदड़ नींगरियूं तमामु होशियारियूं संदसि दुकान जे काउंटर में 2 लख रुपया चोरी थी विया आहिनि। दुकानदार अहिड़ी फरियाद खणी बैरिया रोड थाणे ते पहुतो। आख़िरी इतलाउनि ताईं पुलिस चोरी कंदड़ ॿारनि खे हथ न कयो आहे। बैरिया रोड जे शहरनि जो चवणु आहे त दुकानदार दुकाननि मां चोरी कंदड़ ॿारनि जो गिरह काफ़ी वक़्त खां सरगर्म आहे, पर पुलिस खे हिन गिरफ़्तारी करण लाइ कोई क़दम न खयो आहे। पर पुलिस हिन खे गिरफ़्तार करण लाइ कोई क़दम न खणियो। राब्ते करण ते पुलिस ॿुधायो आहे CCTV फुटेज जी मदद सां जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।